चक्कर मुंहिंजो इरादो आहे त साम्हूं जेको पट आहे बिल्कुलु सादो पट जंहिं ते का शइ कोन्हे ऐं डायरेक्ट उन मिटी जे पट में अहिड़े ई पंहिंजे अच्छे कपिड़नि सां वेहंदुसि ऐं हुन में आउं इज़हारे यकजहती कंदुसि। बाबड़ा में हिकिड़ो स्कूल आहे जोखियनि जो, हुन में 75 ॿार आहिनि जेको सख़्तु सियारे में डायरेक्ट पट ते वेठा आहिनि। उनजी वीडियो मुंहिंजे टाइम लाइन ते मौजूदु आहे, बल्कि शायदि उन वीडियो खे अकबर भाई बि शेयर कयो आहे। अकबर भाई जी टाइम लाइन ते उहो वीडियो मौजूदु आहे त दिसंबर जी सख़्तु सर्दी में 75 ॿार जंहिंमें 12, 14, 15 जेकनि गर्ल्स माना छोकिरियूं आहिनि उहे बिल्कुलु पट ते वेठियूं आहिनि, खेतनि में वेठी उहे पढ़नि पियूं। उन ॿारनि जी आवाज़ खे उसारण लाइ, उनजो दर्द बयानु करण जे लाइ आउं साम्हूं हिते वेंदुसि। पोइ कलाक वेही सघां, 2 कलाक वेही सघां, 3 कलाक। पोइ जेको माण्हू अची मूं वटि बीह रहे, उहो अकबर भाई तव्हां जहिड़ो साफ़ी हुजे या को ॾाढा आदम जहिड़ो समाजी माण्हू हुजे या उहो केरु बि हुजे, उहो अची मूं वटि बीहे त हुनखे आउं हथु ॿधी चवंदुसि चाचा आदम, अबा अकबर या जेको बि हुजे, सिर्फ़ु 10 मिंट हिन पट ते तव्हां वियो ऐं वेहण सां पंहिंजे अंदरि में इहो हिकिड़ो अहसासु तव्हां पैदा करण जी कोशिशि करियो त आउं मोज़ज़ माण्हू अच्छे कपिड़नि सां हिन पट ते वेठो आहियां। माण्हू अचण वञण सां मूंखे ॾिसनि पिया, कपिड़ा ख़राबु मुंहिंजा थियनि पिया। अंदरि में इहो अहसासु पैदा करियो त बाबड़ा में जेको जोखियनि जो ॻोठु आहे, जिते 75 ॿार पट ते वेही जेको तालीम हासिलु कनि पिया, उन्हनि जे अंदरि जा अहसासात छा हूंदा। सिर्फ़ु 10 मिंट मूंसां वियो अहसासु पैदा करण लाइ। पोइ जे अहसासु पैदा थी वियो, पोइ भले केॾा बि वञो, पोइ मुंहिंजी आवाज़ु ठहियो, उन 75 ॿारनि जी आवाज़ु तव्हां ठहियो त अॼुकल्ह जे जदीद दौर में जॾहिं दुनिया किथे वञी चंड ते पुॼी वई आहे ऐं माण्हू जेका आहिनि हू जेको कागज़ी जेका पढ़ाई आहे, कागज़ ऐं पेन मां निकिरी करे उहो टच स्क्रीन ते अची विया आहिनि। उहो टच स्क्रीन ते घुमण वारी कुर्सियुनि ते ऐं पंहिंजो AC वारे रूमनि में सुठे तरीक़े सां उहे पढ़नि था। दुनिया जा ॿार अहिड़ा ॿार पाकिस्तान में पढ़नि था, पर उहो हुकुमराननि जा ॿार, उहो पैसे वारनि जा ॿार, उहो ग़रीब जो ॿार जेको आहे हुनजे लाइ पट आहे ताकी हुनजी ज़हनियत ई पट वारी हुजे। जेकॾहिं उहो के पीर जे, के सरदार जे, के MNA MP जे दर ते वञे त हुनखे ख़बर आहे त मूंखे जेको आहे मूंखे अहिड़ी कुर्सियुनि ते कोन्हे वेहणो, मूंखे अहिड़े सोफ़नि ते कोन्हे वेहणो ऐं मुंहिंजे लाइ इहो पट आहे, पट ते मूंखे वेहणो आहे। मुंहिंजी ऐं हिन पट जे लाइ हीअ असांजी जेको एजुकेशन असांखे हीअ प्रोवाइड कई पई वञे त तूं पट जे वेहण जे लाइ कई, चाहे तूं स्टूडेंट हुज या तूं मज़दूर हारी हुज, तोखे पट ते वेहणो आहे, तुंहिंजो हक़ कोन्हे त तोखे कुर्सी ते वेह। त आउं उन ॿारनि सां इज़हारे यकजहती कंदुसि त आउं हिन पट ते इंशाअल्लाह मुंहिंजो इरादो आहे बिना के पेना फेंकजे, पर आउं हीअं फ़क़ीरनि वांगुरु वञी वेही रहंदुसि। अचण वारो माण्हू पुछे हुनखे हथु ॿधी चवंदुसि त 10 मिंट घड़ी में ॾिसी हिन जॻह ते वियो ऐं अहसासु पैदा करियो जेको बाबड़ा में जेको ॿार, ऐं सिर्फ़ु बाबड़ा खे आउं सिर्फ़ु नॉमिनेट करियां पोइ असल में बाबड़ा समेत सॼी सिंध में सवे हज़ारे ॿार उहो जेको आहे पट ते वेही पढ़नि पिया, उहो ज़मीन ते वेही पढ़नि पिया, जंहिंसां उन्हनि जी नफ़्सियात ते वॾो मनफ़ी असरु थिए थो। ऐं हू दुनिया सां मुक़ाबिलो कीअं कंदा, पट ते वेही वारा ॿार के डाइस ते वञी तक़रीर कीअं कंदा, के सेमिनार में वञी ॻाल्हाईंदा कीअं, के राउंड दी टेबल मीटिंग ते कीअं ॻाल्हाईंदा, न साईं उनजे हथ पेरी खपंदा, उन में उहो हिमत कोन हूंदी जेको पट ते वेही वीचारो पढ़ंदो। हा, तव्हां उनखे सुठो एनवायरमेंट ॾियो, सुठो फर्नीचर ॾियो, जदीद टेक्नोलॉजी ॾियो, सुठी उन्हनि खे हिमत ॾियो, तॾहिं सिंध जो जेको ॿार आहे त पोइ इंशाअल्लाह उहो दुनिया में कंहिं खां घटि कोन्हे। उहो मिसालूं मौजूदु आहिनि, जे ॿार खे अपॉर्चुनिटी मौजूदु आहे, जेको ॿार खे उहो सहूलियत मौजूदु आहिनि त उहो के सुठे स्कूल में पढ़े थो त साईं उनजी सक्सेस स्टोरी अचनि थियूं। उहे अक़वाम मुतहिदा में बि वञनि था, उते बि उन्हनि ॻाल्हायो आहे पंहिंजी। साईं तव्हां नाज़रीन ॾिसो पिया त हीअ जेके ॿार ममताज़ स्कूल आहे जेको सिंध जी तइलीम हीअं मुनी तव्हां पढ़ण जो शौक़ु आहे तव्हां काड़े में वेठा आहियो छो? अच्छा केतिरे टाइम खां हिते माना पढ़ो पिया हिते?
5 साल थी विया आहिनि, ईअं माना खुले आसमान हेठि पढ़ो था। ऐं केरु आयो आहे तव्हां वटि MP MNA के वॾा माण्हू